पीर जो ॻोठ मां ख़बर ॾींदा हलो त पीर जो ॻोठ जे चादर बाज़ार जे रहवासी रियाज़ अहमद उर्फ राजू बपड़ पीर जो ॻोठ में एहतजाज कंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त संदन वालिद मरहूम जी छॾियल मिल्कियत ते कब्ज़े करण ख़िलाफ़ एहतजाज करण ते भाउ लियाकत वितर ॾमिरजी पियो आहे। अॼु सुबुह हू पंहिंजे किराए जे घर सामान शिफ्ट करे रहियो हो। भाउ लियाकत जेको मनशात फ़रोश आहे ऐं संदसि पुटनि हज़ारी इरफान नासिर ऐं ॿियनि सां गॾिजी मुंहिंजे घर ते हमिलो करे मूं समेत मुंहिंजी घरवारी ऐं ॿारनि ते तशदुद करे पैसनि जे ज़ोर ते पुलिस एहलकारनि बका बंगलानी ऐं आसिफ शेख खे घुराए मूंखे गिरफ़्तार कराइण जी कोशिश कई। हिन मुतालबो कयो त नोटिस वठी मिल्कियत तां कब्ज़ो ख़त्म कराए तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।